नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। वक्तां टे चक सहेलो में खबर ॾींदा हलूं त टे चक सहेलो रोड मथां गैर कानूनी ठहियल स्पीड ब्रेकरन खिलाफ ऑटो रक्शा वारन जो सख्त एहतजाज नसीर जट करम शाह मोहम्मद एहसान शेरगुल समीउल्लाह बिरोही ॿियनि जो प्रेस क्लब टे चक सहेलो अॻियां सख्त एहतजाज कयो वियो। हिननि चयो त रोडनि मथां गैर कानूनी अध किलोमीटर जे फासिले ते 12 स्पीड ब्रेकर ठहियल आहिनि। हर ॾींहुं को न को हादसो पेश अचे थो। ऑटो रक्शा तां कई मरतबा स्पीड ब्रेकरनि जे करे स्कूली शागिर्द समेत काफ़ी माण्हू हादसनि जो शिकार थिया आहिनि। एहतजाज कंदड़नि जो वधीक चवणु हुयो त रोड जे ठेकेदारनि मनपसंद माण्हुनि जे घरनि ऐं दुकाननि अॻियां गैर कानूनी ब्रेकर लॻाए अवाम लाइ आज़ार कयो आहे। जॾहिं त कंहिं स्कूल अस्पताल बस स्टैंड या मुसाफ़िर खाने ते ब्रेकर लॻाए वेंदो आहे। हिते त ज़ुल्म आहे, जिते घर दुकान बि न आहिनि उते बि ब्रेकर आहिनि। कीअं मासूम ॿारड़ा हादसनि जो शिकार थिया आहिनि। हिननि डीसी नवाबशाह एसी दौड़ ऐं रोड वर्क्स वारनि खे अपील कंदे मुतालबो कयो आहे त अगरि ही ब्रेकर न हटाया विया त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।